बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। दर्स मसाइले वज़ू जे सिलसिले में कुछ ॾींहनि जे वक़्फ़े खां बाद अॼु वरी हिकु दफ़ो ॿीहर हाज़िरी थी रही आहे। अॼु जो पहिरियों मसइलो आहे ऊंधे सुम्हण सां उबते सुम्हण सां जेकॾहिं माण्हू खे निंड थी अची वञे ऐं उहो वज़ू जी हालत में हुयो, उन जी क़ुवत मासिका ख़तम थी वञे त उन सां वज़ू टुटी पवंदो आहे। पर जेकॾहिं उबते सुम्हण सां उहो बेदार आहे ऐं उन जी क़ुवत मासिका ख़तम न थी आहे त उन हालत में उन जो वज़ू न टुटंदो, वज़ू बाक़ी रहंदो। ॿियो मसइलो आहे हुको छिकण। जेकॾहिं मुतवज़ी वज़ू करण खां बाद में हुको छिके थो ऐं उन सां नशो वग़ैरह नथो थिए त उन जो वज़ू बाक़ी रहंदो। अलबत्ता निमाज़ पढ़ण जे लाइ उनखे ज़रूरी आहे त वात जी सफ़ाई वग़ैरह करे ताकि बदबू वात में बाक़ी न रहे। बदबू जी हालत में निमाज़ जी अदायगी में कराहत पैदा थी पवंदी ऐं निमाज़ मकरूह थी वेंदी। इन जे लाइ ज़रूरी आहे त वात खे सुठे नमूने सां साफ़ करे निमाज़ अदा करे। पर जेकॾहिं हुको छिकण खां पोइ उन ते नशो थी वियो आहे ऐं उन जा हलण में टंगूं विचड़नि थियूं, पेर विचड़नि था, हली घुमी फिरी नथो सघे, उन ते नशो चढ़ी वियो आहे त अहिड़ी सूरत में वज़ू बाक़ी नथो रहे। जेकॾहिं मुतवज़ी जे हवास में ख़लल तो पैदा थी पए ऐं उहो ख़लल इन हद खे न पहुतो आहे जो वज़ू कंदड़ चरियो थी वञे, जुनून जी हालतुनि खे लाइक़ थी वञे या मदहोशी जी हालतुनि खे लाइक़ नथी थिए, इन हालत ते न पहुतो आहे त उन जो वज़ू न टुटंदो, वज़ू बाक़ी रहंदो। पर जेकॾहिं जुनून जी हालत खे या इन कैफ़ियत खे पहुची वियो आहे त पोइ उन जो वज़ू टुटी पवंदो। आख़िरी ऐं आम तरीन मसाइल आहिनि जिन जो ताल्लुक़ मुतवज़ियात औरतुनि सां आहे। जेकर का औरत हैज़ जी हालत में या निफास जी हालत में वज़ू करे थी ऐं वज़ू करण खां पोइ पाक थी वञे त इन खे हाणे ॿीहर वज़ू करणो पवंदो। इहो जेको हैज़ या निफास जी हालत में वज़ू कयो ऐं इहो उन जो दुरुस्त ई न थियो। हैज़ ऐं निफास खां पाक थियण खां बाद में ज़रूरी आहे त इन खे ॿीहर वज़ू करणो पवंदो। ऐं जेकॾहिं वज़ू करण वारे जो को उज़्व ख़ुश्क रहिजी थो वञे त पोइ हाणे सॼे वज़ू खे ॿीहर इआदे करण जी, दोहिराइण जी ज़रूरत न आहे। जेको उज़्व ख़ुश्क रहिजी वियो आहे उन ते पाणी हारे ऐं उन खे मुकमल तौर ते धोए ऐं उन खे आलो करे। वज़ू जे दौरान उज़्वे जे जंहिं हिसे ते पाणी न पहुतो आहे ऐं उहो ख़ुश्क रहिजी आहे त पोइ सिर्फ़ु उन उज़्वे ते पाणी वहाइबो ऐं उन उज़्वे ते पाणी वहाइण सां वज़ू थी वेंदो। ॿीहर सॼे वज़ू खे धोइण करण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं कोई उज़्वो या हिसो धोइण खां पोइ, तर करण खां पोइ ख़ुश्क थी वियो आहे त उन सां वज़ू में ख़लल न ईंदो ऐं वज़ू उहो दुरुस्त आहे। वज़ू करण जे दौरान जेकॾहिं भेजी ते या कुड़ी ते पाणी न पहुची सघियो आहे, पोइ वज़ू कंदड़ खे मालूम थियो त इहा ख़ुश्क हुई त हाणे उते सिर्फ़ु आलो हथ फेराइण न बल्कि उन ते पाणी वहाइणो पवंदो ऐं पाणी वहाइण खां बाद में ई वज़ू मुकमल थींदो, सिर्फ़ु आले हथ सां वज़ू मुकमल न थींदो। आख़िरी मसइलो आहे ख़िज़ाब वारी ॾाढ़ी। जेकॾहिं वज़ू कंदड़ जे ॾाढ़ी ते ख़िज़ाब लॻल आहे, रंग लॻल आहे ऐं उहो ख़िज़ाब तहदार थो थी वञे, छिलड़दार थो थी वञे त पोइ इन सूरत में वज़ू न थी सघंदो। जेकॾहिं
तहदार नथो थिए, छिलड़दार नथो थिए, त पोइ उन सां वुज़ू थी वेंदो आहे। जेकर उन जे उबतड़ सूरत हाल आहे, तह थिए थो, छिलड़ थिए थो, त पोइ उन सूरत में वुज़ू वग़ैरह न थी सघंदो आहे।